अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के कोरोना वायरस हुजण जी तस्दीक। बिलावल हाउस जा 5 मेंबर्स भी कोरोना में मुब्तला। बिलावल भुट्टो ट्वीट कंदे चयो आहे त संदसि कोरोना टेस्ट पॉजिटिव आई आहे, जंहिं बैदि हुन पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। हाणे पार्टी इजलासनि ऐं जलसनि खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। नून लीग के सदर शहबाज शरीफ ऐं वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ पारां बिलावल लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। शिबली फराज़ चयो आहे त पीपी चेयरमैन बिलावल समेत सभिनी मरीज़नि लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार करियूं था। वबा खां महफ़ूज़ रहण लाइ एहतियात लाज़मी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जे न्याणी बख़्तावर ज़रदारीअ जे मंगणीअ जूं तयारियूं मुकमल। घोट चौधरी महमूद ख़ानदान समेत कराची पहुची वियो। बख़्तावर ज़रदारीअ जी मंगणी जी तक़रीब सुभाणे बिलावल हाउस कराचीअ में थींदी। महिमाननि लाइ कोरोना टेस्ट लाज़मी करार ॾिनल। कराची सर्कुलर रेलवे जी ॿीहर बहाली ऐं तइमीर बाबति अदालती हुकुमनि ते अमल न करण तां सुप्रीम कोर्ट सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे तौहीन अदालत जो नोटिस जारी करे छॾियो। केस जी ॿुधड़ी कंदे चीफ जस्टिस पुछियो त FWO हींअर ताईं कमु शुरू छो नाहे कयो। FWO जे वकील अदालत खे ॿुधायो त सिंध हुकूमत डिज़ाइन जी मंज़ूरी नाहे ॾिनी। अदालत डिज़ाइन जी मंज़ूरी न ॾियण ते सिंध जे वॾे वज़ीर खे तौहीन अदालत जो नोटिस जारी करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बलोचिस्तान जे दौरे जे मौक़े ते थधियूं मशरूबात ऐं सुठी प्लेटुनि में खाधो छो पेश कोन कयो वियो। चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान वज़ीर आज़म जे तुर्बत जे दौरे जे मौक़े ते इंतज़ामनि में कोताहिन करण ते कमिश्नर मकरान समेत केतिरनि ई अफ़ीज़र्स खां वज़ाहत तलब करे वरिती। अफ़ीज़र्स खां चीफ जस्टिस जी सीट कुंड में रखण डिप्टी कमिश्नर ऐं SSP पारां वज़ीर आज़म जे वेझे वञण जी कोशिश ते बि एतिराज़ वारिया विया। दरिया खान मरी थाणे जी हद वेसर मोरीअ वटि वाटर कोर्स लाइ ब्लॉक खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्रैली ॻोठ लुकमान लिगारीअ जे रहवासी मोटरसाइकिल सवार गुलाम नबी लिगारीअ जे मोटरसाइकिल खे टक्कर हयो, जंहिं जे नतीजे में 12 सालनि जो अजीब ऐं 10 सालनि जो मुजीब ट्रैलीअ हेठां अची चीपाट जी फोट ते थी विया, जॾहिं त गुलाम नबी लिगारी ज़ख़्मी थी पियो। हादिसे जो इतला मिलण ते दरिया खान मरी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रैक्टर ट्रैली पंहिंजी तहवील में वरिती। ट्रैक्टर ट्रैली ड्राइवर फरार, लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मोटरसाइकिल सवार कासिम शाह जे सालियाने मेले ते वञी रहिया हुआ। ॻोठ सुधार वेलफेयर एसोसिएशन नौशर फिरोज़ जे पारां नूरपुर में सुगड़ कचहरी राग रेहान थी गुज़री, जंहिं में सिंध जे नाले वारनि सुगड़नि शिरकत कई ऐं सिंध सक़ाफ़त जे बारे में ख़्यालनि जी वंड विरछ कई, जंहिं में माण्हुनि ऐं ॿारनि टोपी अजरक पाए वॾे अंग में शिरकत कई। नवाबशाह एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनेद हमीद समूह अदालत में हलंदड़ केस मेडिकल लीगल ऐं पोस्टमार्टम जे बाबति थियल इजलास जी सदारत करे रहियो आहे। कुदरती तौर हिक ॿाह खां माज़ूर ॻोठ मोहम्मद याकूब तुनिया जो रहवासी नौजवान वक़ार हुसैन कुरैशी प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मां BSc जो शागिर्द आहियां। मां घणनि ई जॻहियुनि ते अप्लाई कयो आहे पर किथे बि मूंखे का नौकरी नाहे मिली, जंहिं करे हुन प्रेस क्लब नौशर फिरोज़ अॻियां दाईंदे वस वारनि खे अपील कई आहे त मूंखे रोज़गार ॾिनो वञे त जीअं मां पंहिंजी इज़त जी ज़िंदगी गुज़ारे सघां। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।